अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो सोशल मीडिया सेंटर सिंध रिपोर्ट। अली गुलाम खोसो सोशल मीडिया सेंटर ॾेई शहर पाकिस्तान चीफ ऑफ आर्मी IG सिंध इंसानी हक़नि वारे पाकिस्तान जे चेयरमैन इसाक अहमद शेख साहिब जा प्ले कार्ड खणी एहतजाज तफ़सील मूजिब सादिक अली ऐं प्यार अली ख़ासि करी पाकिस्तान चीफ ऑफ आर्मी इंसानी हक़नि वारे पाकिस्तान जे चेयरमैन इसाक अहमद शेख IG सिंध खे अपील कई आहे त असांजे वालिदीन सां ज़ुल्म ज़्यादती ज़ोर जो मामूल बणियल आहे। पहिरीं भेरा बयान असां सोशल मीडिया ते ॾिना आहिनि। वधीक सादिक अली दाईंदे ॿुधायो त असांजे स्कूल वञण जा बि बंदि आहिनि। अहिड़े मामले जी रिपोर्ट पुलिस स्टेशन टंडो ग़ुलाम अली ते बुढो कमराणी ते पिणु ॾिनी वई आहे, जंहिंजो अॼु ताईं को बि तदारक न कयो वियो आहे। असां ग़रीब मिसकिन माण्हू आहियूं, असां सां इंसाफ़ करे अली मोहम्मद नुहाणी, माशूक़ मुनो नुहाणी, वज़ीर नुहाणी, बाबू नुहाणी, शौकत नुहाणी, बादशाह नुहाणी, बचल नुहाणी खे फुल फोर नोटिस वठी उन्हनि खे गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में आंदो वञे। मुंहिंजो नालो सादिक असीं ॻोठ ताजमहल जे रिंद में रहूं था। असांजो ज़ुल्म आहे, असांजा नाजाइज़ी आहे। असां पहिरीं बि अॻु में सोशल मीडिया ते ॾिनो, असांजो को बि इंसाफ़ कोन थियो आहे। हाणे असांजो नाइंसाफ़ थियो, असीं सिंध जय जे अॻियां पंहिंजे पाण खे बाहि ॾेई साड़ींदासीं। ऐं मुंहिंजे पेर सां ज़ुल्म ऐं अली मोहम्मद नुहाणी ऐं बाबू नुहाणी, शौकत नुहाणी ऐं वज़ीर नुहाणी, मनु नुहाणी, माशूक़ नुहाणी इहे असांजा विढ़नि था ऐं असांजे पीउ खे धमकियूं था ॾियनि ऐं असांखे स्कूल नथा वञण, असांजा ज़ुल्म आहे, असांजा नाजाइज़ी, असांजा इंसाफ़ कयो वञे।